में दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग में भारत जो किरल किरदार वाइखो। वॉशिंगटन पोस्ट भारतीय हुकूमत की सरपरस्ती में दहशतगर्दी के वाइखो करे छॾियो। वॉशिंगटन पोस्ट चवण आहे त भारत पाकिस्तान में दहशतगर्दन कार्रवाई जरिए टारगेट किलिंग में मुलविस आहे। भारत किराए के कातिलन ऐं अफगान हथियारनि सां पाकिस्तान में 6 माण्हुनि की टारगेट किलिंग कई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी। मुल्क की सियासी मुआशी सूरत हाल समेत मुख्तलिफ मामलों से गौर। नायब वज़ीर-ए-आज़म इसाक डार चयो आहे त आलमी सतह ते पुराना तकरार जंगियूं ऐं हथियारनि समेत केतिरा चैलेंजेस आहिनि। जट्टादार अमन जे लाइ गॾियल क़ौमुनि ते ॻरी ज़िम्मेवारी लागू थिए थी। पाकिस्तान आलमी अमन ऐं इस्तिकाम के लिए हमेशा सरगर्म किरदार अदा किया है। घटा तजुर्बा थी चुका खुशहाली की मंजिल हासिल करने के लिए वक्त ज़ाया करण खां सवाइ अॻिते वधणो पवंदो। कुदरत पाकिस्तान के केतिरनि वसीलनि सां नवाज़ियो आहे। किन माज़ी की ग़लतियुनि मां सिखी इज्तिमाही कोशिशूं करणियूं पवंदियूं। जट्टादार अमन ऐं तरक्याती अमल पॉलिसियुनि जे तसलसल ऐं सुधारनि सां गंढियल आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां सिंध सेक्रेटेरिएट जो ओचितो दौरो। वॾे वज़ीर न्यूज़ सेक्रेटेरिएट में नाणे खाते ऐं दाख़िलक हाउस में ऑफिस जो मुआयनो कियो। मुराद अली शाह ऑफिस की हाज़िरी पार्किंग सहूलियतुनि ऐं अवाम जा मसला हल करण बाबति ॼाण वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो त अवाम जा मसला ॿुधो ऐं फौरी तौर हल करियो। सेक्रेटेरिएट ऐं पार्किंग जा मुनासिब इंतज़ाम हुअण घुरिजनि। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धिर में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सुभाणे थींदो। ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जे इजलास की सदारत क़ौमी असम्बली जो स्पीकर रियाज़ सादिक़ कंदो। इजलास में तहरीक इंसाफ़ पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड पेश कंदी। नए अज़म ऐं नई उम्मीदुनि सां साल 2025 जो पहिरियों सिज उभरी वियो। कराची, इस्लामाबाद, लाहौर, मुल्तान ऐं पेशावर में सिज उभरण जा हसीन मंज़र। साल 2024 जंगियूं, झेड़ा, तकरार, तबाही, तब्दीलियूं, किथे ख़ुशी त किथे गम ॾेई मोकिलाए वियो। 2025 की उम्मीद, आस, अमन, सुख, सलामती ऐं खुशहाली की दुआउनि सां शुरुआत। गवर्नर हाउस ऐं बहरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते आतिशबाज़ी सां नए साल जी आजियां। दुनिया के मुख्तलिफ मुल्कन में नए साल 2025 की जश्न मल्हाए शुरुआत। न्यूजीलैंड के शहर ऑकलैंड में स्काई टावर ते नए साल की खुशी में शानदार आतिशबाजी जो मुजाहिरो। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी की हार्बर पुल ते भी तकरीब आतिशबाजी जरिए नए साल की आजियां। जापान में रिवायती इबादत जरिए नए साल की शुरुआत। जहाज हादसे के सोग सबब दखण कोरिया में का भी तकरीब न थी। चीन, फिलिपाइन, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनाई, हांगकांग, सिंगापुर, मंगोलिया, मकाओ, ताइवान में भी नए साल की शुरुआत की वही। थाईलैंड में भी नए साल की शुरुआत रिवायती अंदाज में कई वही। वेंटोम, कंबोडिया, लाओस, क्रिसमस आइलैंड में नए साल की शादियां। नए साल जो जश्न मल्हाईंदड़ सभ खां आख़िरी इलाइक़ो अमरीका जो सांबा हूंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफा नए साल की शुरुआत ते पाकिस्तानी कौम ऐं आलमी बिरादरी के मुबारक। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दुनिया आहे त नओं साल पाकिस्तानी कौम जे लाइ अमन, इस्तिकाम, तरक्की ऐं खुशहाली खणी अचे। उम्मीद आहे त नओं साल तरक्की, खुशहाली ऐं आलमी सतह ते अमन ऐं इस्तिकाम जो साल हूंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दुआ आहे त नओं साल मुल्क लाइ तरक्की ऐं खुशहाली खणी ईंदो। अॼु हिकु मुस्तक़िम, रोशन
ऐं खुशहाल मुस्तक़बिल जो अज़म कनि था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नए साल जी शुरूआत ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवण आहे त नओं साल इत्तिहाद, तरक़ी ऐं ख़ुशहाली जो साल हूंदो। मुल्क में गुरबत, अणबराबरी ऐं जहालत ख़िलाफ़ जदोजहद जारी रखणी पवंदी। क़ौम खे हिकु तरक़ी पसंद पाकिस्तान जे लाइ मुतहद रहण जी ज़रूरत आहे। हू सभु गॾिजी नए साल खे मुल्क लाइ तरक़ी ऐं उमीद जो साल बणाईंदा। नए साल की शुरुआत से स्टॉक मार्केट में जबरदस्त तेजी। 100 इंडेक्स 1,16,000 पॉइंट्स की हद बहाल। 1600 पॉइंट्स के इजाफे से 100 इंडेक्स 1,16,800 पॉइंट्स की हद पार करे वही। हुकूमत जो आवाम के नए साल जो तोहफो। पेट्रोलियम शयुनि जे घर में वाध। पेट्रोल की कीमत में 56 पैसा फी लीटर इजाफो। डीज़ल की कीमत में 2 रुपया 96 पैसा वाध कई वही। नवा अघ लागू, नोटिफिकेशन जारी। सिंध में सियारे की मोकलुनि खां पोइ समूरा तालीमी इदारा मामूल मूजिब खुली विया। तर्जुमान मूजिब 31 दिसंबर 2024 ते सियारे जूं मोकलूं ख़त्म थियण खां पोइ स्कूल 1 जनवरी 2025 ते खुली विया। समूरनि सरकारी ऐं ख़ानगी तालीमी इदारनि में तदरीसी अमल बहाल रहंदो। दक्षिण अफ्रीका से टेस्ट सीरीज क़ौमी क्रिकेट टीम जोहान्सबर्ग का केप टाउन पहुंची वही। पाकिस्तान ऐं दक्षिण अफ्रीका विच में बी टेस्ट मैच 3 जनवरी ते शुरू थींदी। पहिरीं मैच में दक्षिण अफ्रीका पाकिस्तान के 2 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई।